गुज़िरियल कुझु महीननि खां अवां अमेरिका, ईरान, आबनाए हर्म्स ऐं जंग बंदी बाबति ख़बरूं ॿुधंदा पिया अचो। पर जेकॾहिं अव्हां इहो ॼाणणु चाहियो था त असल में थियो छा आहे ऐं हीउ मुआहिदो दुनिया लाइ छो अहम आहे, त अचो उनखे सादे ॿोली में सम्झूं। मां आहियां फ़हमीदा रियाज़ ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो WTN न्यूज़। नाज़रीन, 3 महीननि खां वधीक अरसे ताईं जारी रहंदड़ छिकताण ऐं फ़ौजी कार्रवाइयुनि खां पोइ अमेरिका ऐं ईरान हिकु अहिड़े मुआहिदे ते मुतफ़िक़ थिया आहिनि जिन खे ख़िते में अमन ॾांहुं हिकु अहम अॻभराई करार ॾिनो पियो वञे। उमेद आहे त हिन मुआहिदे ते हलंदड़ हफ़्ते स्विट्ज़रलैंड जे शहर जेनेवा में बाज़ाब्ता सहियूं कयूं वेंदियूं। पर सवाल इहो बि आहे त ही तकरार शुरू कीअं थियो, मुआहिदे में छा शामिल आहे ऐं हुन जा असर कहिड़ा थी सघनि था। फ़रवरी जे आख़िर में अमेरिका ऐं इसराइल ईरान जे जौहरी प्रोग्राम बाबति वधंदड़ छिकताण दौरान ईरान ते हमला कया विया। उन जे जवाब में ईरान इसराइल ऐं ख़िते में मौजूदु अमरीकी मफ़ादनि खे निशानो बणायो। चंद ई ॾींहंनि अंदरि ही तकरार ईरान ऐं इसराइल ताईं महदूद न रहियो, पर लिबनान इन जी लिपेट में अची वियो। लिबनान में ईरान जी हिमायत आफ़्ता गिरोह हिज़्बुल्लाह ऐं इसराइल जे विच में झड़पनि सूरतहाल खे वधीक पेचीदा बणाए छॾियो। इन दौरान ईरान आबनाए हर्म्स ते पंहिंजी गिरफ़्त वधीक मज़बूत करे छॾी। आबनाए हर्म्स दुनिया जी अहम तरीन सामूंडी वापारी रस्तनि मां हिकु आहे, जितां लंघ बुंघ 20 सैकड़ो आलमी तेल ऐं गैस जी लंघ थींदो आहे। हिन रस्ते में रुकावट सबबि आलमी मार्केटुनि में तेल जूं क़ीमतूं वधी वयूं ऐं तवानाई जो बहरान पैदा थी वियो। हाणे अचो त हिन मुआहिदे बाबति ॻाल्हायूं। ॿिन्ही मुल्कनि में ऐं सालसी कंदड़ मुल्कनि जे बयाननि मूजिबि मुआहिदे जी अहम नुक़्तनि में सभिनी मुआहिदनि ते फ़ौरी ऐं मुस्तक़िल जंग बंदी, लिबनान में जारी वेढ़ जो ख़ात्मो, आबनाए हर्म्स खे आलमी जहाज़ रानी लाइ ॿीहर खोलणु, ईरान बंदरगाहनि ते अमरीकी सामूंडी नाकाबंदी जो ख़ात्मो ऐं ईरान जे जौहरी प्रोग्राम बाबति मुस्तक़बिल में ॻाल्हियूं ऐं ईरान जा मंजमंद असासा मरहलेवार आज़ादु करणु शामिल आहिनि। हिन खां अलावा ईंदड़ 60 ॾींहंनि दौरान हिकु हतमी ऐं जामे मुआहिदे लाइ बि ॻाल्हियूं जारी रहंदियूं। सादनि लफ़्ज़नि में ॿिन्ही धुरियुनि पहिरीं जंग रोकणु ऐं पोइ पेचीदा मामलनि ते ॻाल्हियूं करण ते इतफ़ाक़ कयो आहे। हिन मुआहिदे जो हिकु अहम पहलू पाकिस्तान जो सिफ़ारती किरदार बि आहे, जंहिं क़तर सां गॾिजी ईरान ऐं अमेरिका जे विच में राब्तनि ऐं ॻाल्हियुनि खे आसान बनाइण में अहम किरदारु अदा कयो। इन करे हिन अॻभराई खे पाकिस्तान लाइ हिकु अहम सिफ़ारती कामयाबी पिणु करार ॾिनो पियो वञे। इन खां अलावा सऊदी अरब, कतर ऐं तुर्किया खे बि सिफ़ारती कोशिशुनि में सहकार करण ते साराहियो वियो आहे। ईरान शुरू खां इहो मौक़िफ़ इख़्तियार कयो हो त जेकॾहिं को मुआहिदो थींदो त उन में लिबनान खे बि शामिल हुअणु घुरिजे। इन जो सबबु इहो आहे त हिज़्बुल्लाह ईरान जो हिकु अहम इत्तहादी आहे ऐं गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां इसराइल सां सिधी मुहाज़ आराई में मसरूफ़ आहे। लिबनान में केतिराई माण्हू इन मुआहिदे खे उमीद जी नज़र सां ॾिसी रहिया आहिनि, पर सूरतहाल अञा मुकमल तौर ते वाज़े न आहे। कुझु इसराइली अॻवाननि मुआहिदे बाबति तहफ़ुज़ात जो इज़हार कयो आहे ऐं चयो आहे त इसराइल पंहिंजी सलामती पॉलिसियुनि ते को समझोतो न कंदो। ॿिए पासे हिकु वॾो मसइलो ईरान जो जौहरी प्रोग्राम पिणु आहे। अमेरिका ऐं उन जो इत्तहादी केतिरनि ई सालनि खां उहो मुतालबो कंदा रहिया आहिनि त ईरान कॾहिं बि जौहरी हथियार हासिल न करे, जॾहिं त ईरान जो मौक़िफ़ आहे त संदसि जौहरी प्रोग्राम रुगो पुरअमन मक़सद लाइ आहे ऐं उन जी बदिली में खेसि माशी पाबंदियुनि मां छूट मिलणु घुरिजे। ही नओं मुआहिदो इन तकरार खे फ़ौरी तौरु हल नथो करे, पर ईंदड़ 60 ॾींहंनि दौरान ॿई धुरियूं हिन मामले ते तफ़सीली ॻाल्हियूं कंदियूं। ही मुआहिदो सिर्फ़ ईरान ऐं अमेरिका ताईं महदूद न आहे, पर हिन जा असर सॼी दुनिया ते पइजी सघजनि था। आबनाए हर्म्स जी बहाली सां आलमी तेल जी फ़राहमी मामूल ते अची सघे थी, जंहिं सां ईंधन जी क़ीमतुनि में इस्तेहकाम अचण जो इम्कान आहे। इन खां अलावा विच ओभर में जंग जी वधीक फैलिजण जो ख़तरो बि घटिजी सघे थो। जेकॾहिं ही मुआहिदो कामयाब रहे थो त न रुगो ख़िते में छिकताण घटिजी सघे थी, पर आलमी मईशियत खे बि उन जा मस्बत हासिल थी सघनि था। फ़िलहाल त हथियार ख़ामोश थींदा नज़र अची रहिया आहिनि, पर असल सवाल इहो आहे त छा ही जंगबंदी मुस्तक़िल अमन में तब्दीली थी सघंदी? इन जो जवाब ईंदड़ हफ़्तनि ऐं महीननि में साम्हूं ईंदो। जेकॾहिं ॿई धुरियूं पंहिंजनि वाइदनि ते क़ाइमु रहियूं त ही मुआहिदो न रुगो विच ओभर, पर सॼी दुनिया लाइ हिकु नई ऐं निस्बतन पुरअमन दौर जी शुरूआति साबित थी सघे थो।